नाले वारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी जो क़त्ल, पुट ऐं ड्राइवर गिरफ़्तार। सिंध जे सरमोड़ शाइर ऐं अदीब डॉक्टर आकाश अंसारी जे वहशियाणे क़त्ल जो अलमनाक वाक़ियो साम्हूं आयो आहे। पुलिस मूजिबि डॉक्टर आकाश अंसारीअ खे क़त्ल करण बैदि संदसि लाश खे बाहि ॾेई साड़ियो वियो। डॉक्टर आकाश अंसारी जे मड़ ते गले ते छुरी जा निशान, पुठनि ऐं टंगुनि ते तशदुद जा निशान मिलिया आहिनि, जंहिंमां लॻे थो त खेसि पहिरीं तशदुद जो निशानो बणायो वियो, पोइ क़त्ल करे लाश खे साड़ण जी कोशिश कई वई। पुलिस इब्तिदाई जांच दौरान संदसि ड्राइवर खे हिरासत में वठी जांच कई, जिते हुन एतराफ़ी बयान ॾिनो त आकाश अंसारी खे संदसि ई पुट लतीफ़ विशाल क़त्ल कयो आहे। डॉक्टर आकाश अंसारी जो मड़ बदीन पहुचण ते शाइरनि, शाइरनि, अदीबनि, सहाफ़ियुनि, वकीलनि, डॉक्टरनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि पारां ग़ुलनि जी वरखा करे भेटा पेश कई वई। संदसि जनाज़े निमाज़ कतुर मस्जिद में बदीन में अदा कई वई, जंहिं बैदि वसियत मूजिबि दरगाह शेख उमर क़ब्रिस्तान में मिटी माउ हवाले कयो वियो। जनाज़े निमाज़ में सिंध जे तालीम वारे वज़ीर सरदार शाह, हैदराबाद प्रेस क्लब जे सदर ख़ालिद खोखर, अयाज़ आमिर, प्रोफेसर तुफ़ैल चांडियो, असलम राहो, ख़ालिद कुंभार, दोदो चांडियो, हाजी सांद, अमीर हसन आज़ाद, अहमद सोलंगी समेत सिंध जे नामवर शाइरनि, अदीबनि, वापारियुनि, सहाफ़ियुनि, सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। ज़रियुनि मूजिबि डॉक्टर आकाश अंसारी जे क़त्ल में संदसि पुट जे मुलवस हुजण जा सबूत साम्हूं आया आहिनि। ड्राइवर जे एतराफ़ी बयान बैदि पुट लतीफ़ विशाल ऐं ड्राइवर खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त जांच जारी आहे। क़त्ल जा असुल कारण साम्हूं आणण लाइ वधीक जांच कई पई वञे। डॉक्टर आकाश अंसारी जे दर्दनाक क़त्ल ते सिंध जे अदबी, सक़ाफ़ती ऐं सियासी हलक़नि में ॾुख जी लहर छांइजी वई आहे। सॼी सिंध मां शाइरनि, अदीबनि, संदसि मदाहनि पारां वाक़िए जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई वई आहे। क़ातिलनि खे सख़्त सज़ा ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। वधीक तफ़सील जल्द तव्हांजे साम्हूं रखिया वेंदा। कमरो आहे धक हुनखे गले ते बि धक आहिनि, मुंहिंजा फोटू हाणे ॾिठा आहिनि, हुनजी पुठी में बि छुरा लॻल आहिनि, हुनजी बांह खे बि छुरा लॻल आहिनि ऐं उहे सिधा सवा माना चीर आहिनि। हाणे ईअं आहे त तस्वीरूं इहे ॿुधाइनि थियूं त पहिरीं हुनखे मारण जी कोशिशि कई वई ऐं ज़ख़्म न विया आहिनि, उनखां पोइ हुनजी लाश खे साड़ण जी कोशिशि कई वई।